अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 13 मई 2026 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। सिंध एक्शन फोरम पारां ठठे में क़ौमी कॉन्फ्रेंस। सिंधु दरिया मां कैनाल कढण वारियूं रिथाऊं रद्द। मेरठ जी लताड़ बंदि करण जो मुतालबो। मेहड़ जी मासूम उजाला बाज़ियाब थी न सघे, वारस सरापा एहतजाज बणियल। अवामी तहरीक पारां 12 मई जे शहीद मोहम्मद नवाज़ कुंडराणी खे भेटा पेश। अमेरिका दावा कई आहे त ईरान वारे मामले में चीन जी मदद जी का बि ज़रूरत नाहे, जॾहिं त क़तर चयो आहे त आबनाए हुरमुज़ वारे मामले ते ईरान ख़लेजी मुल्कनि खे ब्लैकमेल न करे। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जे उहिदेदारनि जी चूंड, रोहत कुमार सदर थी वियो। जोही में शागिर्दियाणी सां ज़्यादती जी कोशिश, उस्ताद ते इल्ज़ाम। धाबेजी में राजूनी कठ, ज़मीननि जी अलाटमेंट मक़ामी ॻोठाणनि खे लॾाइण जी साज़िश करार। मोरे में बिजली जी बंदिश ख़िलाफ़ बि एहतजाजी मुज़ाहिरो। हाण पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। ठठे में जीए सिंध क़ौमी पार्टी जी मेज़बानी हेठि सिंध एक्शन कमेटी पारां सिंध जी मैदियात पाणी मेरठ जी लताड़ करप्शन ऐं वसीलनि जी फुरलुट ख़िलाफ़ क़ौमी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। क़ौमी कॉन्फ्रेंस में सिंध एक्शन कमेटी जे कन्वीनर ऐं SUP सदर सैयद ज़ैन शाह, जीए सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो, जीए सिंध क़ौमी मुहाज़ शहीद बशीर ख़ान जे चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी, जनरल सेक्रेटरी पुनहल सारियो, पोहरियत मज़ाहिमत तहरीक जे निसार लगारी, यास्मीन शाह ऐं ॿियनि ख़िताब कयो। क़ौमी कॉन्फ्रेंस दौरान करारदादूं मंज़ूर कंदे चयो वियो त क़ौमी कॉन्फ्रेंस मुल्क अंदरि इम्कानी 28वीं तरमीम ज़रिए नवां सूबा ठाहिण ऐं कराची खे वफ़ाक़ जे मातहत करण वारियुनि ख़बरनि जी सख़्त मज़म्मत कंदे अहिड़ियुनि रिथाउनि खे मुकमिल रद्द करे थी। क़ौमी कॉन्फ्रेंस वफ़ाक़ तरफ़ां सिंध जे पाणी ते धाड़ो हणण लाइ जलालपुर कैनाल जो कमु जारी रखण जे अमल जी बि शदीद मज़म्मत कंदे समूरनि ज़ेर तामीर तोड़े रथियल कैनालनि जूं रिथाऊं रद्द करण जी घुर करे थी। क़ौमी कॉन्फ्रेंस सिंध में बुख, बदहाली, बदअमनी, बेरोज़गारी, बदतरीन तर्ज़ हुक्मरानी, करप्शन, जियाला नवाज़ी, अक़रबा परवरी जो ज़िम्मेवार मौजूदा PP सरकार खे करार ॾिए थी। PP हुकूमत 18 सालनि में अंदाज़न 21,000 अरबनि जी करप्शन कई आहे, जंहिं करे अॼु अमीर सिंध जा 70% माण्हू ग़ुर्बत जी आलमी लकीर हेठां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। क़ौमी कॉन्फ्रेंस सिंधु दरिया ते भाषा डैम समेत नवां डैम ऐं कैनाल ठाहिण वारो अमल बंदि करण जी घुर करे थी। क़ौमी कॉन्फ्रेंस में मुतालबो कयो वियो त सिंधूअ जे भरतू नदियुनि चनाब नदी ते मड रांझा डैम, शाहजीवन डैम ऐं चनूट डैम, सतलज ते बहावलनगर डैम ऐं हासलपुर डैम समेत समूरा डैम ठाहिण बंदि कया वञनि। कारूंझर जबल जी कटाई, पैदावारी वसीलनि जी फुरलुट ऐं ज़मीननि ते कब्ज़े ख़िलाफ़ शदीद मज़म्मत कंदे ऐलान कयो वियो त सिंध जे इंच जा वारिस सिंधी आहिनि। सिंध वफ़ाक़ जी जागीर नाहे, फौरी तौर उहे नाजाइज़ कब्ज़ा ख़तमु कया वञनि। SIFC खे ख़तमु कयो वञे। ठठे ऐं कोहिस्तान जी ज़मीननि ते वॾे पैमाने ते कब्ज़ो ऐं वालार ख़तमु कई वञे। सिंध में मौजूदु अफ़गाननि समेत समूरनि धारियुनि खे सिंध मां निकाले ॾिनी वञे ऐं सिंध में ॿियनि सूबनि ऐं इलाइक़नि खां जेके माण्हू अची रहिया आहिनि उन्हनि खे रोकियो वञे। पाकिस्तान सिटीज़न एक्ट खे रद्द करे कश्मीर ऐं गिलगित वांगुरु सिंध में पिणु धारियुनि पारां मिल्कियत ख़रीद करण ते पाबंदी विधी वञे। क़ौमी कॉन्फ्रेंस 26 ऐं 27 तरमीम खे रद्द कंदे मुतालबो कयो त साफ़ जी आज़ादी लाइ फौरी पीका ऑर्डिनेंस ख़तमु कयो वञे। इज़हार जी आज़ादी बुनियादी इंसानी हक़ आहे जेको कंहिं बि माण्हू खां फुरे नथो सघे। क़ौमी कॉन्फ्रेंस सिंध पब्लिक सर्विस कमीशन खे माफ़िया मंडी ऐं सिंध जे अहल ऐं बेपहुच नौजवाननि जी मेरठ जो क़त्लेआम इदारो करार ॾींदे मुतालबो कयो त
उन जे चेयरमैन ऐं उन जे समूरनि मेंबरनि खे मुअतल कयो वञे, समूरो रिकॉर्ड ज़ब्त कयो वञे ऐं अहल ऐं ईमानदार माण्हू रखिया वञनि। सिंध समेत मुल्क में गिरफ़्तार सियासी क़ैदियुनि इमरान ख़ान, अली वज़ीर, महरंग बलोच, यास्मीन राशिद, ईमान मज़ारी, हादी चट्टा समेत समूरनि सियासी क़ैदियुनि खे आज़ादु कयो वञे। कोड़ियूं FIRूं ख़तमु कयूं वञनि। जबरी गुम कयल माण्हुनि खे पिणु फ़ौरी आज़ादु कयो वञे। ईरान अमेरिका जी जंग जी आड़ में FBR जे डिफेक्ट खे बैलेंस करण लाइ माण्हुनि मथां पेट्रोल मुहांगे करण जो बम किरायो वियो आहे। हुकुमरान पंहिंजूं अयाशियूं ख़तमु करण बदिरां माण्हुनि मथां मुहांगाई जो मुसलसिल बम किराए रहिया आहिनि। मुतालबो कयो वियो त पेट्रोल जे अघनि में वधायल इज़ाफ़ो फ़ौरी वापसि वरितो वञे। क़ौमी कॉन्फ्रेंस औरतुनि खे कारोकारी करे क़त्ल करण, सिंध जे तालीमी इदारनि में जिनसी हिरासानी जो शिकार बणाइण जी सख़्त निंदा कंदे मुतालबो कयो त डॉक्टर फ़हमीदा लगारी जी ख़ुदकशी में मुलविस जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे। शागिर्दियाणियुनि खे हिरासा कंदड़ जवाबदारनि खे तालीमी इदारनि मां ॿाहिरि कढियो वञे। सिंध में समूरनि गैर मुस्लिम सिंधियुनि जे हक़नि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। सिंध जे सामूंडी बंदरनि ऐं ॿेटनि ते वफ़ाक़ जो कंट्रोल ख़तमु करे उन्हनि जे इख़्तियारनि ऐं कमाई ते सिंध जो हक़ तस्लीम कयो वञे। जॾहिं त उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया ऐं उन सां लाॻापियल सभिनी दरियाउनि जे पाणी जी विर्छ 1991 जे पाणी मुआदे मूजिबि कई वञे। इंडस रिवर सिस्टम मां नवां केनाल कढण, उन जे लाॻापियल दरियाउनि मथां नवां डेम ठाहिण ऐं ॿियूं अहिड़ियूं सभु रिथाऊं सिंध खे कंहिं बि सूरत में क़बूल नाहिनि। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त माज़ीअ वांगुरु जेका इक़्तिदार जी सियासत में सौदेबाज़ी करे, इक़्तिदार जी सियासत में सौदेबाज़ी करे मुल्क ते आईनी ग़ुलामी कई आहे ऐं मुल्क में आइन में अहिड़ियूं तब्दीलियूं कयूं आहिनि जंहिंजे करे असांजा सूबा ख़ुसूसन सिंध पंहिंजे मालिकी विञाइती वेई रहे। उहे मौक़े परस्त जेके इक़्तिदार जे जमायतुनि में थियनि था या कॾहिं कॾहिं मर्कज़ परस्त जेके अपोज़िशन में बि थियनि था, उन्हनि जी सियासत इन उम्मीदवारी जे करे क़ौमी सौदा कनि था। हिते उन्हनि खां आगाही ॾियनि त जीअं मुस्तक़बिल में असांजो क़ौमी कारकुन असांजो अवाम खे मुतहरिक करे ऐं पंहिंजे वतन जे मफ़ादनि हक़नि जो तहफ़ुज़ करे। मुख़्तलिफ़ दोस्तनि ॻाल्हायो, मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हाइण लाइ मूं वटि घणो कुझु कोन बचियो आहे, पर जीअं शुरूअ में साईं नवाज़ चयो, ज़मीनुनि जी लुटमार, पंहिंजे वतन जी ज़मीन जो सौदो थींदो पियो वञे ऐं कंदड़ देसी दलाल आहे। उतां जो MNA आहे, उहो कोहिस्तान जो MNA हुजे, तव्हांजो ठटे जो MNA हुजे, मीरपुर ख़ास जो हुजे, किथां जो बि हुजे, ऐं घणो करे तव्हां वोट हुनखे ॾिनो हूंदो। अक्सरियत चवंदा आहिनि बिरादरी मुंहिंजी साॻी आहे, मुंहिंजे वॾे रब आहे, पाड़े वारे चयो आहे, ऐं पोइ असां ईअं विञाए था वेही रहूं। उन करे हिकिड़ो त इक़्तिदार जे ऐवाननि में, ॿियो पार्लियामेंट जे ऐवाननि में, बल्दियात जे ऐवाननि में, ॿियो रोडनि रस्तनि ते एहतिजाज जी शिकिल में असां वटि फोरम आहिनि जेके पुरम सियासी तो जंहिंते असीं हिन जो दिफ़ा करे सघूं था। धाबेजी में क़दीमी ॻोठनि जे रवासियुनि ॻोठनि ते चढ़ाई ख़िलाफ़ राजूणी कठ घुरायो। उन मौक़े ते इंडिजन्स राइट्स अलायंस अॻवान ख़ुदा ॾीनू शाह, मिठा ख़ान कलमती, होत ख़ान कलमती, फ़कीर नबी बख्श कलमती, रहीम ख़ान शोरो, अयाज़ लाशारी, अयूब उनड़ ऐं ॿिया शरीक थिया। उन मौक़े ते अॻवान चयो त पाकिस्तान खां अॻु जे क़दीमी ॻोठनि ते वालार कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कबी। मक़ामी ॻोठनि खे लॾाइण जी साज़िश कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। जैकमाबाद वासी खे 100 एकड़ ज़मीन गैरक़ानूनी तौरु माइनस जे आड़ में अलाट कई वई आहे।
जेका हितां जे मक़ामी माण्हुनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। उन खां पहिरियां इकनामी ज़ोन जी आड़ में 1500 एकड़ ज़मीन ॾिनी वई आहे जिन क़दीमी ॻोठनि खे सोढ़ो करे छॾियो आहे। ॿिए पासे लैंड माफ़िया पिणु इलाइक़े वासियुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। लैंड माफ़िया वकाल जी आड़ में वॾी का खून रेज़ी कराइणु चाहे थी। उनखे रोकण लाइ सिविल सोसाइटी चूंडियल नुमाइंदा अॻिते अची बासर खे रोकियनि। हुननि मुतालबो कयो त क़दीमी ॻोठनि ख़िलाफ़ थींदड़ साज़िशनि खे फ़ौरी तौरु रोकियो वञे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान जे अॻुवाण कामरेड इमदाद काज़ी गवादर भरिसां मज़दूरनि जे क़त्ल वारे वाक़े जी मज़म्मत कंदे चयो आहे त दर्जन खां वधीक बेगुनाह बेरोज़गार महिनतकश क़त्ल कया विया। वाक़े में मुलविस ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ फ़ौरी तौरु कार्रवाई कई वञे ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। पंहिंजे जारी कयल बयान में इमदाद काज़ी चयो आहे त अहिड़ियूं वारदातूं रियासती इदारनि खे बेलगाम छॾण ऐं मज़दूरनि खे इंसान न सम्झण जो नतीजो आहिनि। नाम निहाद तरक़ी जे नाले ते जीवाणी माड़ा ऐं बलूचिस्तान जे ॿिनि इलाइक़नि मां क़दीम रहवासियुनि मुहाणनि धनारनि ॻोठाणनि ऐं महिनतकशनि खे बेदख़ल बेरोज़गार ऐं बेघर करणु कंहिं बि सूरत में इंसाफ़ नथो चई सघिजे। इमदाद काज़ी जो चवणु हो त बलूचिस्तान में डिघे अरसे खां जारी ऑपरेशन सबबि अवाम ख़ौफ़ ऐं अदम तहफ़ुज़ जो शिकार बणियल आहे। हुन इल्ज़ाम हयो त रोज़ानो शहरियुनि तोड़े औरतुनि खे खंभे गुम कयो वञे थो, नौजवाननि खे जाली मुक़ाबलनि में क़त्ल कयो वञे थो ऐं पुरमन सियासी ऐं समाजी तनज़ीमनि खे कुचलियो वञे थो, जंहिं सबबि रियासत ऐं रियासती इदारनि ख़िलाफ़ सख़्त नफ़रत पैदा थी रही आहे। हुन वफ़ाक़ी हुकूमत ऐं लाॻापियल रियासती इदारनि खां मुतालबो कयो त वफ़ाक़ समेत समूरियुनि वफ़ाक़ी वहदतनि ऐं लाॻापियल रियासतनि में अवामी नुमाइंदगी वारियूं हुकूमतूं क़ाइमु कयूं वञनि ऐं अवाम जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ संजीदा क़दम खंया वञनि। इमदाद काज़ीअ वधीक मुतालबो कंदे चयो त गवादर वारे ताज़े वाक़े जूं समूरियूं हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वञनि, मुलविस जवाबदारनि खे इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वञनि ऐं क़त्ल थियल मज़दूरनि जे वारसनि खे रियासत तरफ़ां घटि में घटि 1 करोड़ रुपया मुआवज़ो ॾिनो वञे। मेहड़ मां अगवा थियल मासूम उजाला अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघी। उजाला खे अगवा थिए 28 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर अञा ताईं बाज़ियाबी अमल में अची नाहे सघी। मेहड़ सां तालुक़ु रखंदड़ अॻूणे वॾे वज़ीर लियाकत जतोई खे नेठि 28 ॾींहंनि खां पोइ अगवा थियल 6 वरहनि जी उजाला यादि अची वई। लियाकत जतोई शहर जी अयाज़ कॉलोनी में ॿारड़ी जे घर पहुची हमदर्दी जो इज़हार कयो, जॾहिं त उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त फ़ौरी तौर ते उजाला खे बाज़ियाब करायो वञे, जॾहिं त ॿिए पासे वारसनि ऐं सियासी समाजी धुरियुनि जो मासूम उजाला जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज जारी आहे। काल्ह बि एहतिजाजी मुज़ाहिरो करे मासूम न्याणी जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। मेहड़ मां अगवा थियल मासूम न्याणी उजाला परवीन ऐं फातिमा तुनियो जी बाज़ियाबी लाइ सिंध शागिर्द सभा पारां मेहड़ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवान जो चवणु हो त मेहड़ मां अगवा थियल उजाला परवीन ऐं फातिमा तीवणो बाज़ियाब थी नाहिनि सघियूं। शागिर्द सभा पारां फ़ौरी तौरु ॿिन्ही न्याणियुनि जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप दावा कई आहे त ईरान जे मामले में चीन जी मदद जी ज़रूरत नाहे। हुन चयो त मूंखे नथो लॻे त कंहिं मामले में असांखे ज़रूरत आहे, असां कंहिं न कंहिं नमूने सां खटे वेंदासीं, असां पुरअमन तरीक़े सां फ़तह हासिलु कंदासीं या कंहिं ॿिए तरीक़े सां। हुन चयो त ईरान जे बहरिया ऐं फ़िज़ाया ख़तमु थी चुकी आहे ऐं जंगी मशीन तबाह थी चुकी आहे। अमेरिकी सदर चीन जे दौरे ते रवानो थी वियो आहे। ईरानी पासदारान इनक़लाब पारां आबनाए हुरमुज़ जे हदनि में इज़ाफ़े जो ऐलान कयो वियो आहे। ईरानी पासदारान इनक़लाब जे सियासी मुआविन चयो आहे त माज़ी में हीउ इलाइक़ो 20 खां 30 मैल हुयो, जंहिंखे वधाए
200 खां 300 माइल यानी तक़रीबन 500 किलोमीटर करे वियो आहे। इहे हदूं हाणे जासिक ऐं शहरी जे साहिली इलाइक़नि ताईं आहिनि। जॾहिं त ॿिए पासे क़तर ईरान खे ख़बरदार कयो आहे त हू आबन हुर्मुज़ खे ख़लीजी मुल्कनि ते दबाउ विझण या उन्हनि खे ब्लैक मेल करण लाइ इस्तेमालु न करे। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जा नवां उहिदेदार चूंडिया विया, जॾहिं त नई एग्ज़ीक्यूटिव कमेटी हल्फ़ खंयो ऐं अहम मामरनि ऐं हिकमत अमलियुनि ते इख़्तियारनि जी ॾे वठि पिणु कई। चूंडियल उहिदेदारनि में सदर रोहित कुमार, सीनियर नायब सदर डॉक्टर अली रज़ा मिर्जत्ता, नायब सदर अदी अज़रा वकासी, जनरल सेक्रेटरी डॉक्टर कादर सरकी, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद अली शेख, इंफॉर्मेशन सेक्रेटरी जिम भुट्टो ऐं ख़ज़ानची वसीम महेसर शामिल आहिनि। जॾहिं त ईसी मेंबरनि में डॉक्टर अशफाक कुरैशी, डॉक्टर नज़ीर डहर, डॉक्टर इरशाद मेमन, डॉक्टर तैयब मेमन, मोहम्मद अली शेख, डॉक्टर ज़ुले आफ्ताब सैदानी, साईं आफ्ताब सैद, अता वकासी काज़ी, डॉक्टर अता वकासी शामिल आहिनि। जॾहिं त औरत विंग जी सरबराही अदी अज़रा वकासी करे थी। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप पारां सिंध वॉक जो इहतमाम कयो वेंदो, जेका लंडन में 11 जुलाई 2026 ते थींदी। उन सां गॾोगॾु 5 डिसंबर ते एकता जो ॾिहाड़ो पिणु मल्हायो वेंदो। प्रोग्रामनि जो वक़्तु वेझो अचण ते उन्हनि जो शेड्यूल पिणु जारी कयो वेंदो। काल्ह 12 मई साने खे 19 साल मुकमिल थियण ते सिंध हाईकोर्ट बार जे सॾ ते वकीलनि पारां कारो ॾींहुं मल्हायो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अदालती कार्रवाइनि जो बैकाट करे साने जे ज़िम्मेवारनि खे इंसाफ़ जे कटहरे में आणण जो मुतालबो कयो वियो। होॾांहुं 12 मई जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, कंबर, जिकमाबाद, शिकारपुर, घोटकी, खैरपुर, ठरी मीरवा, दादू ऐं ॿिनि शहरनि में वकीलनि अदालती कार्रवाइनि जो बैकाट करे एहतिजाजी मुज़ाहिरा कया। वकीलनि चयो त 12 मई ते अदलिया जी आज़ादी लाइ वकीलनि पंहिंजूं जानियूं बि क़ुर्बान करे छॾियूं। दहशतगर्दी जो खाज बणियल शहरनि जे खून सां इंसाफ़ न थियणु वॾो अलमियो आहे। 12 मई जे शहीद अवामी तहरीक जे अॻुवाण शहीद मोहम्मद नवाज़ कुनराणी जी आख़िरी आरामगाह ते अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवाणनि आसिफ़ कोसो, मंसूर ॿपड़, अवामी लेबर यूनियन जे अॻुवाण हाजी मज़ारी कुनराणी, अर्ज़ आदर्श बंगलाणी, यासीन बुलेदी, मंसूर कुनराणी, नवाज़ ॿपड़, सुल्तान गुजराणी, मुमताज़ ॿपड़, मोहम्मद बख्श बहलकाणी ऐं वहीद बखराणी जी क़यादत में कारकुननि गुलनि जी चादर चाढ़े खेसि सुर्ख़ सलाम पेश कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त बहादुर अॻुवाण शहीद मोहम्मद नवाज़ कुनराणी जनरल परवेज़ मुशर्रफ जे डिक्टेटरशिप ख़िलाफ़ ऐं मुल्क में आइन, कानून ऐं जमहूरियत जी बहाली लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। असां शहीद मोहम्मद नवाज़ खे सुर्ख़ सलाम पेश करियूं था। 12 मई मुल्क जी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहं ते कराची में जनरल मुशर्रफ जे हामी MQM जे दहशतगर्दनि अदलिया जी बहाली लाइ एहतिजाज कंदड़ सियासी कारकुननि मथां सिधियूं गोलियूं हलाए केतिरनि ई कारकुननि खे शहीद करे छॾियो हो। 12 मई 2007 खां अॼु ॾींहं ताईं उन क़त्लेआम जे असुलु कातिलनि खे सज़ा नाहे ॾिनी वई, जॾहिं त नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टीअ जे हुकुमराननि गॾिजी अदालती निज़ाम खे न रुॻो कमज़ोर कयो आहे, पर पंहिंजे मातहत करे छॾियो आहे। अॻुवाणनि चयो त हिन वक़्तु 28 आइनी तरमीम आणण लाइ तयारियूं कयूं पियूं वञनि। सूबनि जे नाणे जी विरासत मां कटौती, मुख़्तलिफ़ सूबाई खाता सिधी तरह वफ़ाक़ जे हवाले करण ऐं अरिड़हीं तरमीम जो ख़ात्मो करणु कंहिं बि सूरत में मुल्क दोस्ती नाहे। सिंध सागर पार्टीअ जी मरकज़ी इंतिज़ामी बॉडी जो इजलास मीरपुर ख़ास में थी गुज़रियो। इजलास में पार्टीअ जे ईंदड़ महीननि जे दौरान थींदड़ सियासी ऐं तनज़ीमी सरगर्मियुनि बाबति रिथाबंदी कई वई। सिंध जे क़ौमी मसइलनि जे हल लाइ सिंध दोस्त धुरियन जे सियासी इतिहाद जे हवाले सां पार्टी पारां ॻाल्हि ॿोल्हि कंदड़ 3 रुकनी कमेटी जोड़ी वई।
हिन कमेटी जे मेंबरनि में सिंध सागर पार्टी जो मरकज़ी सीनियर नायब सदर मोहम्मद असलम वसीर, मरकज़ी नायब सदर हाफ़िज़ सिकंदर तुनियो ऐं मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी सारंग महर शामिल आहिनि। पार्टीअ जे सियासी प्रचार वारे शोबे खे वधीक मुतहरिक कंदे सिंध जे क़ौमी मसइलनि खे आम माण्हुनि ताईं पहुचाइण लाइ पंफलेट, स्टिकर, चाकिंग ऐं क़ौमी कचहरियुनि जो सिलसिलो शुरू करण जो पिणु फ़ैसिलो कयो वियो। 14 मई शहीद अलाबख्श सूमरे जी वरसी जे मौक़े ते सिंध सागर पार्टीअ जे मरकज़ी सदर मंसूर जखड़ जी अॻुवाणी में पार्टी वफ़द शिकारपुर में शहीद अलाबख्श जी मज़ार ते हाज़िरी भरे भेटा पेश कंदो। 22 जून ते सिंध सागर पार्टी विछड़ी वियल जाखोड़ी अॻुवान डॉक्टर गुल मोहम्मद गुल महर जी सालगिरह ऐं पोहरित अॻुवान कामरेड अज़ीज़ुल्लाह जरवार जी वरसी जो मेड़ाको अज़ीज़ाबाद तालके पने आकिल में मुनक़िद कंदी। 25 ऐं 26 जुलाई ते 2 ॾींहों तरबियती वर्कशॉप जामशोरे में कोठायो वेंदो। 22 अगस्त ते सिंध सागर पार्टी जे बानी सरवाण ऐं सियासी रहबर इमाम इनकलाब उबैदुल्ला सिंधी जी वरसी जो मेड़ाको कराची में कोठायो वेंदो। मरकज़ी इंतज़ामी बाडी जे इजलास में सिंध सागर पार्टीअ जे मरकज़ी सदर मंसूर जखड़, सीनियर नायब सदर मोहम्मद असलम वसेर, नायब सदर हाफ़िज़ सिकंदर तुनियो, सेक्रेटरी जनरल अब्दुल जब्बार मंगरियो, डिप्टी सेक्रेटरी सारंग महर, जॉइंट सेक्रेटरी अकबर भुरगड़ी, फिनांस सेक्रेटरी मोहम्मद असलम लांघा, मीडिया सेक्रेटरी नदीम कल्हड़ो ऐं ऑडिटर मोहम्मद शरीफ़ खोसो शरीक थिया। इजलास में अॻुवाणनि चयो त हिन रियासत अंदरि सिंध जी हैसियत हिकु महकूम वतन वारी ऐं सिंधी माण्हुनि जो सभ खां वॾो मसइलो क़ौमी ग़ुलामी आहे। हिन रियासत में जमहूरियत ऐं आइन जे नाले ते सिंधी क़ौम खे ग़ुलाम बणायो वियो आहे। तारीख़ी क़ौमी सुञाणप ऐं जियापे जा वसीला खसे सिंध खे पंजाब जी कानूनी बणायो वियो आहे। ख़ुशहाल सिंध जे पुहिरियत खे बदहाल कयो वियो आहे। अॻुवाणनि जो वधीक चवणु त रियासत पंहिंजे सिंध दुश्मन साज़िशनि खे अमली शक्ल ॾियण लाइ सिंध में जबरी गुमशुदगियुनि, कूड़नि केसनि ऐं धमकियुनि जो सिलसिलो तेज़ करे छॾियो आहे। सिंध जे वतन दोस्त धुरियुनि ऐं बाज़मीर माण्हुनि खे पंहिंजी सरज़मीन, दरिया, जियापे जा वसीला ऐं सियासी हक़ बचाइण लाइ वक़्तायती जदोजहद करणु घुरिजे। राणीपुर में क़ब्रिस्तान ईसो लाखो मां वणनि जी वाढी ऐं क़ब्रिस्तान ते कब्ज़े जे कोशिशनि ख़िलाफ़ एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। काल्ह बि राणीपुर में एहतिजाजी कैंप क़ाइमु करे एहतिजाज कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी गाज़ी इमदाद लाड़क, डॉक्टर नज़ीर खोखर, शौकत गांगरो, कादर सैतो, शाहनवाज़ वसाण, ख़ान वातणी, ज़वार हुसैन सोढड़ो, अयाज़ हुसैन ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि पारां क़ब्रिस्तान ते कब्ज़े जी कोशिश कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। जोही में शागिर्दियाणी सां ज़्यादती जी कोशिश कई वई, जॾहिं त उस्ताद ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। शागिर्दियाणी सनम खोसो जोही थाणे ते केस दाख़िल करायो, जंहिंमें हुन मौक़िफ़ इख़्तियार कयो त उस्ताद नूर आसिफ़ तंग कंदो हो। 30 अप्रैल ते क्लास में किताब रहिजी विया जेके खणणु वियसि त हुन ज़्यादती जी कोशिश कई, जॾहिं त ॿिए पासे रिटायर्ड प्रोफेसर हाफ़िज़ ग़ुलाम नबी पंवर पंहिंजे पुट ते लॻल इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। हुन चयो त इल्ज़ाम ग़लति आहिनि। क्लासनि में CCTV कैमराऊं लॻल आहिनि जेके 24 कलाक कमु कनि थियूं। इल्ज़ाम हेठि आयल उस्ताद जे पीउ ग़ुलाम नबी पंवर चयो त इदारे खे बदनाम करण लाइ कूड़ा इल्ज़ाम हंया विया आहिनि। मोरे में बिजली जी बंदिश ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सिंध कानून जे रवासियुनि नौजवान इतिहाद जे सर ते मोबे जो फीडर जे बंदिश ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। बिजली जा बिल खणी एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरनि चयो त असां वटि केतिरनि ॾींहंनि खां बिजली न आहे ऐं मेन लाइनूं कटियल आहिनि। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते बिजली बहाल करे असांखे परेशानियुनि खां बचायो वञे। फैज़गंज जे ॻोठ अमीन पातो में प्लाट जे तकरार तां जवाबदारनि हमिलो करे औरतुनि खे तशदुद जो निशानो बणायो। औरतुनि ते तशदुद वारे अमल ख़िलाफ़ ज़ैनुल आबिदीन राजपर, ज़ैबुन्निसा राजपर, अशफाक राजपर ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त जवाबदारनि चढ़ाई करे प्लाट ते कब्ज़े जी कोशिश कई, असांखे तशदुद जो निशानो बणायो वियो। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते क़दम खंया वञनि ऐं असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। बिरोही बिरादरी जे माण्हुनि पारां हैदराबाद में
शिकारपुर वासी 3 ॼणनि जे क़त्ल वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त शिकारपुर में शेख बिरादरी जे माण्हुनि असांजी बिरादरी जे माण्हुनि ते हमिलो करे पीउ ऐं पुटु समेत 3 ॼणनि खे क़त्ल कयो। कातिल गिरफ़्तार नथा कया वञनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। शहदादपुर में ख़ानगी स्कूल जे प्रिंसिपाल ज़ुल्फ़कार ख़ासखेली खे खंभे गुम करण ख़िलाफ़ सिविल सोसाइटी वारसनि ऐं शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मोहम्मद अली ख़ासखेली, असलम शाकिर, सुहेल लाखे ऐं ॿियनि चयो त हिकु नौजवान जे अगवा जो कूड़ो ड्रामो रचाए माहिर तालीम ऐं स्कूल प्रिंसिपाल ज़ुल्फ़कार अली ख़ासखेली खे हैदराबाद पुलिस घरां खंभे खणी वई आहे। हुननि मुतालबो कयो त ज़ुल्फ़कार अली ख़ासखेली खे फौरी तौर बाज़ियाब कराए इंसाफ़ ॾियारियो वञे। मटियारी ज़िले जी हाला यूसी अजनशाह ॻोठ क़ाइमदीन ख़ासखेली में बासर माण्हुनि पारां सवें साल क़दीम क़ब्रिस्तान ते कब्ज़े जी कोशिश ऐं क़दीमी वणनि जी वाढी ख़िलाफ़ रवासिन पारां एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते रवासिन चयो त क़ब्रिस्तान जे हदनि में मौजूदु 6 क़बरूं बि डाहे पट कयूं वियूं आहिनि। कब्ज़े जी कोशिश कई पई वञे, रोकण ते धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर नोटिस वठी क़दीमी क़ब्रिस्तान तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे ऐं वणनि जी वाढी कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। हैदराबाद जे मॉडल टाउन खोसा ॻोठ टंडो मोहम्मद ख़ान रोड जे रवासी औरतुनि ऐं मर्दनि ज़ुबैदा ज़ाल कैसर खोसो जी अॻुवाणी में घर ते हमले ऐं धीअ जे मुबैना अगवा जी कोशिश ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि चयो त 3 मई ते जवाबदार माशूक साथियुनि सां गॾिजी घर में घिड़ी धीअ खे अगवा करण जी कोशिश कई। पाड़े वारनि जे पहुचण ते जवाबदार फायरिंग कंदा फ़रार थी विया। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ पारां नादरा ऑफिस मटियारी अॻियां बुनियादी सहूलतनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी धरणे जो ऐलान कयो वियो आहे। अॻवाननि चयो आहे त सभिनी सियासी समाजी तनज़ीमनि, वकील बिरादरी, साफ़ी भाइरनि ऐं मटियारी जे बाशूर अवाम खे शिरकत जी अपील आहे। पंहिंजे हक़नि, बहितर सहूलतनि ऐं समाजी सुधार लाइ गॾु थी आवाज़ बुलंद करणो पवंदो। NCHD ज़िले बदीन जे उस्तादनि पारां पंहिंजनि जाइज़ मुतालबनि जी मंजता लाइ बदीन प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि अशफाक अहमद ज़ौर, मोहम्मद असगर चांडियो, अली अहमद ख़ासखेली, जाम सुमरो, नवाज़ आराई, राशिद अली ज़ौर ऐं ॿियनि चयो त NCHD उस्ताद गुज़िरियल केतिरनि सालनि खां सिंध जे ग़रीब, पुठिते पियल ऐं बहिराड़ी वारनि इलाइक़नि में तालीम जी रोशनी फैलाइण लाइ पंहिंजो ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। पर अफ़सोस जो अॼु ताईं संदन मसइलनि जो मुस्तक़िल हल न कढियो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त मुस्तक़िल हल कढे असांखे मुस्तक़िल कयो वञे ऐं बेचैनी ख़तमु कई वञे। जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त एहतिजाज जो दाइरो सॼी सिंध ताईं वधायो वेंदो। धाबेजी में वाटर बोर्ड जी निजकारी ख़िलाफ़ आउट स्टेशन मुलाज़िमनि जे अॻवाननि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते अकबर भुट्टो, शाहिद सुमरो, इदरीस जोखियो ऐं ॿियनि चयो त असांखे मेडिकल जूं सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। प्राइवेट कंपनी खे वाटर बोर्ड जो लाइसेंस ॾियणु मुलाज़िमनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। मुज़ाहिरीन मेयर कराची मुर्तज़ा वहाब खे अपील कई त ग़रीब मुलाज़िमनि सां इंसाफ़ कयो वञे, वाटर बोर्ड खे प्राइवेट करण खां बचायो वञे, रिटायर मुलाज़िमनि खे पेंशनूं ॾिनियूं वञनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि, नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे। जंहिंखे अव्हांजे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो।
चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राब्तो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।